हिन मोटरसाइकिल ते सॼो मुल्क एक्सप्लोर कयो आहे। 1500 खां 1600 बाइकर्स आहिनि थंडर राइडर्स पाकिस्तान जा। सही आहे। केतिरी वॾी हाइट ताईं तव्हां विया आहियो मोटरसाइकिल खां? दुनिया जी हाईएस्ट लेक। अच्छा, तव्हां यूट्यूब जो चैनल कीअं पियो हले? हिकु त यंगेस्ट आहियां, मूं जेतिरो एक्सप्लोर कयो आहे मुंहिंजी एज में कंहिं एतिरो एक्सप्लोर न कयो बाइक ते। ॾिसो, हर शइ वक़्तु घुरंदी आहे जी। तव्हां ऑडियंस खे, सब्सक्राइबर्स खे, आम माण्हुनि खे इहो ॾोह नथा ॾेई सघो। 2.5 लाख किलोमीटर आउं बाइक हलाए चुको आहियां। वहाँ से इनका ताल्लुक है, अचानक ये रास्ते में मिल गए, हम यार लकीली मुलाकात थी। ये जो काम कर रहे हैं ना उससे हमें मैं बस छोड़ दो सिंधी, मैं बहुत खुश होता हूं। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तारो ॿुधंदे ॿुधंदे हैदराबाद पहुची वियासीं। डीज़ल ऐं पेट्रोल विकामे आयल सुबुह सांझी ताणी, तेल विकामे साफ़ सफ़ा या उन में विझनि वेठा पाणी। सो हिकु ॼाणे ॼाणण हार, मुंहिंजो टंडो अला यार, वाजे जोड़ियो जोड़ण हार। हुस्न जो जित काथो नाहे, जंहिं जी हाका हंधे मागे, जेको आयो फाथो नाहे। जंहिं बि कई या खैंचल थोरी, त माई सैंडल लाथो नाहे, पादर जी पोइ वारो वार। दोस्तों, इफ्तारी में अञा तक़रीबन 50 मिंट बचा आहिनि। राशिदाबाद वटि पहुता आहियूं, टंडो अला यार जे सम्झो त बसि वेझो बिल्कुलु पहुता आहियूं। असांखे रस्ते में ई हिकिड़ो मिलियो आहे सिंध जो जवान, सिंध जो नौजवान। हीउ बि सिंध जो हिकिड़ो हीरो आहे। हीउ माशाल्लाह वॾो कमाल कंदो आहे। कहिड़ो कमाल कंदो आहे तव्हांखे ॿुधायां थो, घणनि माण्हुनि खे ख़बर पवंदी। हिन जो नालो आहे गुलाम नबी जुने जो। मिस्टर GNJ जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे। हा, बेसिकली मां ॿुधायां थो, हिकिड़ो मिंट एॾी तकड़ टाइम आहे। ही बाइक ते, हिन बाइक ते सॼो मुल्क एक्सप्लोर कंदो आहे ऐं सभ खां नंढी उमिरि जो राइडर आहे जंहिं हिन मोटरसाइकिल ते सॼो मुल्क एक्सप्लोर कयो आहे। हिननि जो हिकिड़ो ग्रुप आहे थंडर राइडर्स पाकिस्तान। ऐं सर हिकिड़ो ॿियो एडिशन कंदो वञा, हुनजो मेंबर बि आहियां ऐं फाउंडर मेंबर्स मां बि आहियां ऐं बेसिकली आउं नवाब शाह चैप्टर जो एडमिन बि आहियां। अच्छा, सही आहे। असांजा ऑलमोस्ट सॼे पाकिस्तान में 1500 खां 1600 बाइकर्स आहिनि थंडर राइडर्स पाकिस्तान जा। सही आहे। पहिरीं इहो मूंखे ॿुधायो, आयो किथे जा असुल? बेसिकली त आउं सिटी शाहपुर चाकर जे भर में शहर खडलो आहे। खडड़े जा आहियो? आउं बेसिकली उतां तालुक थो रखां। हा। पोइ जीअं यूट्यूब जे ज़रिए या इंडिया जा व्लॉगर्स ॾिसंदा हुआसीं, यारी लद्दाख पिया वञनि, हेॾां पिया वञनि, होॾां पिया वञनि। तव्हांखे ख़बर आहे 2019 में यूट्यूब ॾाढो आम थी वियो। पोइ उनखे ॾिसी ॾिसी असांखे बि शौक़ु थियो। पोइ ऑनलाइन कुझु एसेसरीज़ घुराईसीं। पोइ दोस्त यार मिलंदा रहा, ईअं कारवां हलंदो रहियो। अच्छा, हिन में सॼो माना तव्हांजो इहो ही बेसिकली टूल बि आहिनि, लटा बि रखी था सघूं। अच्छा। ऐं जेके एसेसरीज़ हूंदियूं आहिनि राइडिंग जे दौरान। केतिरा किलोमीटर करे चुका आहियो हेसि ताईं? बेसिकली रिसेंट पास्ट में त मूं घणेई एडवेंचर कया आहिनि ऐं मूं अहिड़ियूं शयूं कयूं आहिनि जेके हींअर ॿुधाईंदुमि त तव्हांजी वीडियो काफ़ी लंबी थींदी। मुख़्तसिर ॿुधायो किथे किथे विया आहियो? बेसिकली मूं नूरी टॉप कयो आहे। हा। दुनिया जो सेकेंड हाईएस्ट पास आहे। अच्छा। नूरी टॉप कश्मीर खे KP सां कनेक्ट कंदो आहे। आज़ाद कश्मीर खे KP सां कनेक्ट कंदो आहे, जंहिंखे शारदा टू नारान चयो वेंदो आहे। शायदि घणनि टूरिस्टनि खे एतिरो न आहे ख़बर हूंदी, लेकिन असां एक्सप्लोरर आहियूं त डीप एक्सप्लोर कंदा आहियूं। असांखे थोरी नॉलेज आहे त मूं इन ई बाइक ते एक्सप्लोर कयो। बडगोई पास आहे, शंदूर पास आहे, जेको चित्राल खे गिलगित सां कनेक्ट कंदो आहे।
माना उहो बि केपी के गिलगित सां कनेक्ट कंदो आहे। फुंजरा पास कयो आहे, इस्करदू कयो आहे, इस्करदू त मूं एंड ताईं कयो आहे। खापलू वग़ैरह ऐं पंहिंजो मतिलबु तक़रीबन लद्दाख ताईं मूं लद्दाख जी बाउंड्री जेके ॿुधाए पियो जुनेजो साहब एरियाज़ केतिरा ख़तरनाक आहिनि। खतरनाक ईअं त मुंहिंजे जाबलू इलाइक़ा आहिनि तमामु वॾा आहिनि। बिल्कुलु, रस्ता बिल्कुलु, तमामु वॾा बिल्कुलु। खतरनाक आहिनि। रस्ता इन ख़तरनाक लाइ दिलि खपे थी हा न। तव्हांजो माना कंसंट्रेशन खपे तव्हांजो माना अखि उन रोड ते हुजे, रन ते हुजे, स्पीड लिमिट में हुजे, तव्हांजी जज़्बात तव्हांजा कंट्रोल में हुजनि। ख़तरनाक मतिलबु त ट्रेवल जे हवाले सां तमामु ख़तरनाक आहिनि। रस्ता ॾुखिया आहिनि, चढ़ायूं आहिनि ऐं वॾी हाइट आहे। जी बिल्कुलु ईअं ई मूं केतिरी वॾी हाइट ताईं तव्हां विया आहियो मोटरसाइकिल खां? ऐं रीसेंट असां हींअर पंहिंजो 19,000 तक़रीबन फुट ते फुट वियासीं। ताईं विया आहियो, सही आहे। तक़रीबन हींअर असां करे आयासीं पंहिंजो लेक कई असां हिकिड़ी हा। जेकी त पंहिंजो तजाकिस्तान, पाकिस्तान ऐं इहे 3-4 कंट्रीज़ खे कनेक्ट थी करे उहा असां लेक कई बेसिकली। त करुम्बर लेक उन जो नालो आहे। अच्छा, तमामु फेमस लेक आहे माशाअल्लाह। ऐं दुनिया जी हाईएस्ट लेक आहे। ज़बरदस्त। माना दुनिया में एतिरी वॾी लेक किथे बि न आहे, सिर्फ़ु पंहिंजे मुल्क पाकिस्तान में आहे। ज़बरदस्त। घणनि माण्हुनि खे कान ख़बर हूंदी। अच्छा, तव्हां यूट्यूब जो चैनल कीअं पियो हले? यूट्यूब जो चैनल फ़िलहालु आउं थोरो अनएक्टिव आहियां, अच्छा, छोकी मूं सिंधी में बि काफ़ी व्लॉग्स ठाहिया। तव्हांखे ख़बर आहे ड्रोन फुटेज ट्रेवल करणु, एडिट करणु वॾी महिनत थी खपे। महिनत जो कमु उन आहे। खां पोइ मोटिवेशन न मिले व्यूअर्स जी तरफ़ सां त डिसाइड न डिसाइड न थियो। ॾिसो भाउ, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, मुस्तक़िल हाणे हीअ जेतिरो तव्हां हीअ कमु कयो पिया जी, जी, न, जी। राइटिंग कयो था, जी जी उनजे मुक़ाबले में यूट्यूब ते कमु करणु मतिलबु 10 सैकड़ो बि ॾुखियो कोन्हे को। बिल्कुलु ईअं बिल्कुलु ईअं। बसि थोरो मुस्तक़िल पाण ई करिणो पवंदो, रेग्युलर तव्हां बेसिस ते कमु कंदा आहियो। मूं एम ठाहियो थी सिंधी में कॉन्टेंट संदो खणी हलां, क्योंकि तव्हांखे ख़बर आहे मोटो व्लॉग पंजाबी में बि घणा आहिनि, उर्दू में त घणा आहिनि, लेकिन पंजाबी वारा बि उर्दू में वधीक, सिंधी में न हो को बि। त मूं चयो हाणे सिंधी में थोरो हिन खे पुश कयूं। त मूं कुझु वीडियोज़ अपलोड कयूं 4K रेज़ोल्यूशन में 60 FPS में। तव्हांखे ख़बर हूंदी हाउ नो इन जी केतिरी रेज़ोल्यूशन हूंदी आहे, केतिरी क्लियरिटी केतिरो टाइम वठे थो, बिल्कुलु। टाइम टेकिंग कमु आहे। ऐं एक्सप्लोर थियल में वीडियो तक़रीबन 2 खां 3-4 कलाक थी वठे, भले केतिरो बि रेंडर थियण में पावरफुल PC हुजे 3 खां 4 कलाक। उन खां बावजूद बि ऑडियंस जो एतिरो ख़ासि रिएक्शन आयो, उन खां पोइ थोरो घटि थी वियो आहे। लेकिन हाणे इंशाल्लाह तव्हां मोटिवेट कयो आहे त हाणे कमु कंदासीं इन ते। ॾिसो, हर शइ वक़्तु घुरंदी आहे। जी। तव्हां ऑडियंस खे, सब्सक्राइबर्स खे, आम माण्हुनि खे इहो ॾोह नथा ॾेई सघो जी त असांखे न पई मोट मिले। पंहिंजे पाण खे ॾोह ॾियणु घुरिजे, छाकाणि त असां सुस्त थी था वञूं। ऑडियंस हूंदी आहे पर असांजी शयूं उन्हनि ताईं नथियूं पहुचनि। जॾहिं पंहिंजी शयूं उन्हनि ताईं नथियूं पुॼनि, वीडियोज़ नथियूं पुॼनि, उहे किथां ॾिसंदा? त उन्हनि जो ॾोह ई कोन्हे को न। बिल्कुलु ईअं बिल्कुलु ठीकु आहे। इंशाल्लाह इन ते कमु कंदासीं। यंगेस्ट राइडर ऑफ पाकिस्तान। आउं वाहिद बाइकर आहियां जे सॼे पाकिस्तान में हिकु त आउं यंगेस्ट आहियां। मूं जेतिरो एक्सप्लोर कयो आहे, मुंहिंजी एज में कंहिं एतिरो एक्सप्लोर न आहे कयो बाइक ते। हूं शायदि ॿी कंहिं ट्रांसपोर्ट ते कंहिं कयो हुजे त कयो हुजे, लेकिन बाइक ते कंहिं बि न आहे कयो सॼे पाकिस्तान में। 2.5 लाख किलोमीटर आउं बाइक हलाए चुको। ये पाकिस्तान के यंगेस्ट राइडर हैं। इनका कहना है कि अभी तक 2.5 लाख किलोमीटर्स ये राइड कर चुके हैं पूरे पाकिस्तान में। इनका नाम है गुलाम नबी जुनेजो। मैं पहले बता चुका हूँ। नवाबशाह के बराबर में ही छोटा सा शहर है खडलो, वहाँ से इनका ताल्लुक है। अचानक ये रास्ते में मिल गए। लकीली मुलाकात थी। मुझे आइडिया भी नहीं था इरफान भाई से मुलाकात होगी। और नहीं मैं इनकी वीडियोस देखता हूँ, मैं इनको जानता हूँ। मुझे हालांकि मुझे अल्लाह गवाह है, मुझे नहीं पता है ये मेरी वीडियोस देखते हैं बकौल के। मैं बड़ा खुश हूँ। मुझे इससे ज्यादा नहीं, थोड़ी सी देखी है लेकिन जानता हूँ ना, पहचान लिया जी। आपकी हिम्मत की देखी मैंने। ये जो चोटियों पे चढ़ रहे थे इस बाइक पर, ये जो काम कर रहे हैं ना, उससे हमें मैं बस छोड़ दो। मैं बहुत खुश होता हूँ। वॾी महिरबानी खुश जो आबाद हुजो। दोस्तों ऐं तकड़ में बाद विला कयो आहे न, ॻोठ वेंदासीं असां शाहपुर चाकर जल्दी। साईं खे इनवाइट थो कयां, साईं खे बि इनवाइट थो कयां, अचो ऐं इंशाल्लाह तव्हां मुंहिंजो विलेज घुमियो, तव्हांखे हुते नाइट लाइफ इंजॉय कराईंदमि, कैंपिंग कराईंदमि, सेल्फ कुकिंग कंदासीं। जीअं
हिकु बाइकर एंजॉय कंदा उहे तव्हांखे एंजॉय कराईंदा सही आहे इंशाल्लाह। सही आहे पर चैनल जो नालो ॿुधायो थोरो घणो मिस्टर GNJ हा यूट्यूब ते सिंपल लिखंदो GNJ अची वेंदो इंस्टा बि इन नाले ते आहे फेसबुक बि इन नाले ते आहे न जो TikTok बि इन हिनखे नाले आउं हिमत ॾियारां थो हिमत कर कमु न, जारी रख मुंहिंजो जेको रीसेंट कंटेंट आहे उहो तमामु बहितर हा। आहे अगरि केरु ॾिसणु चाहे तक़रीबन 100 खां प्लस वीडियोस यूट्यूब ते पयूं आहिनि माशाल्लाह ऐं फेसबुक ते 50 खां बहरहाल मथे videos नौजवान तमामु वॾो कमु करे पियो तमामु वॾो कमु करे पियो अलाह साईं ख़ुशि you, रखे sir. शाबाश हुजे अलाह साईं हिफ़ाज़त फरमाए वॾी थैंक महिरबानी यू सर थैंक यू हाणे पहुता आहियूं असां जरवार होटल टनो अलायार ते हितां जी चांहि जॾहिं बि तव्हां गुज़र थींदो आहे पीअंदा आहियूं पर हिते पहुचण जो अॼु कुझु ख़ासि मक़सदु आहे उन शख़्सियत सां मिलण सां पहुता आहियूं जंहिं सां मिलण लाइ मूं घटि में घटि गुज़िरियल केतिरनि सालनि खां कोशिशि पे कई आहे साईं ख़लील अहमद खोसो साहिबु साईं सिंध जो तमामु न रुगो मशहूरु पर आला पाए जो शाइर आहे तमामु ख़ूबसूरत शाइर आहे अवामी शाइरी करे थो ऐं वॾी माना खे शाइरी हूंदी आहे ऐं साईं जी शाइरी जी प्रेज़ेंटेशन ॾाढी कमाल जी आहे उनखां सवाइ साईं जी वॾी तहक़ीक़ आहे सिंध जी तारीख़ जे हवाले सां सिंध जे मागनि मकाननि जे हवाले सां साईं जे कम जो अनोखो पासो इहो बि आहे त साईं हिकिड़ो किताबु लिखियो आहे जंहिंजो नालो आहे सिंध जा टंडा ऐं सिंध जे हिकिड़े टंडे ते या सिंध जे सभिनी टंडनि ते साईं शाइरी बि कई आहे पर टंडे अलायार ते जेका शाइरी कई आहे तमामु ख़ूबसूरत साईं ख़लील अहमद खोसो साहिबु असां सां गॾु आहे संदसि फर्ज़ंद जमील अहमद खोसो साहिबु ऐं शकील अहमद खोसो बि असां सां गॾु आहिनि सरमद ख़लील साईं साफ़ ई बाए साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह त बि सही आहे साईं जी शख़्सियत जे बारे में मूंखे जेका थोरी घणी ॼाण हुई मूं तव्हांखे ॿुधाई साईं पंहिंजो पाण तारुफ़ कीअं थो कराए साईं अल्हम्दुलिल्लाह नालो मुंहिंजो ख़लील वलद मोहम्मद इस्माइल ॻोठ हाजी अली मोहम्मद खोसो दे नीलोफरी यूनियन काउंसिल मिसण तालको झंडोमरी ज़िलो टंडो अलाया डिवीज़न हैदराबाद सूबो सिंध मुल्क पाकिस्तान एशिया खंड अलाह साईं जी दुनिया में साफ़ पिया खणो ऐं तव्हां महबूबनि सां जी मिलिया ॿुधो मूंखे हिते हिकिड़ो बॉलीवुड फिल्म जो सीन यादि अची वियो अथई नाम लेते लेते अदाब लेते लेते हैदराबाद आ जाएगा सही तव्हांजो दारू ॿुधंदे ॿुधंदे हैदराबाद पहुची वेंदासीं केतिरा किताब लिखी चुका आहियो तव्हां हा साईं मूं 4 किताब हेसि ताईं लिखिया आहिनि अच्छा जंहिंमें हिकिड़ो किताबु आहे पाक संघार पाक संघार मीरवा गोरचाणी ज़िले टंडे अलायार मीरवा गोरचाणी रोड ते हिकिड़ी दरगाह आहे पाक संघार उन खे फ़क़ति नाले सां ई यादि कयो वेंदो ऐं इन ते शानदार मुक़बरो ठहियलु आहे पुछा कईसूं त हीउ पाक संघार केरु आहे पोइ उन पाक संघार जा पेरा खणंदे खणंदे वञी दंग ताईं पहुतासीं त हिन जो असुल नालो सैयद अब्दुल लतीफ़ लकियारी आहे ऐं हीअ असुल मटियारियुनि जा आहिनि पाक इन जे करे सॾिबा जो हिन शुरूअ में माउ जी थञ कान पीती संघार इन जे करे सॾाणो जो ही सदा माल जो संघार हो ॿियो किताबु जेको मुंहिंजो आहे उहो ज़िले टंडे अलायार जी सराउंडिंग में जेके पहाका ऐं चवणियूं आहिनि उन हवाले सां उहो किताबु मुंहिंजो आहे उन किताब जो नालो आहे केॾांहुं मूं मरियम जो केॾांहुं टंडो अलायार उन में 36 पहाका उहे मूं आंदा आहिनि जेके फ़क़ति ॻोठड़नि ताईं महदूदु हुआ पोइ उन्हनि ॻोठड़नि जे तारीख़ पहाको अॻियां रखी पोइ उन्हनि जी सॼी हिस्ट्री मूं लिखी आहे उन्हनि ॻोठड़नि जी टियों किताबु जेको आहे उहो सिंध सतह ते आहे सिंध जा टंडा घोटकी खां वठी घारे ताईं उमरकोट खां वठी कराची ताईं
जेकामाबाद खां वठी नंगर पार्कर ताईं मतिलबु त जिते बि मूंखे मालूम पिए थियो किताबनि ज़रिए या माण्हुनि ॿुधायो पिए त फलाणी जॻह ते टंडो आहे ऐं पंहिंजे इश्क ऐं ख़र्च में पंहिंजो ई ख़र्च खीसे जो करे उते पहुतो आहियां। कंहिं चयो एॾो रुली छो थो ख़लील, मूं चयो धरती जो दग दग थो चुमां। वाह वाह सो 93 टंडा साईं तहक़ीक़ी 93 टंडा सिंध में आहिनि, उहे लिखी मूं तयारु कया। चोथों किताबु मुंहिंजो आहे जेको देह ते मुश्तमिल आहे। असां जंहिं देह में रहूं था उन देह जो नालो आहे नीलोफरी। नीलोफरी देह आहे ऐं उन जी तारीख़ नालो कीअं पियो, उन जा क़दीम वहकरा, उन जूं जेके आहिनि से ॻोठ क़ब्रस्तान आसार क़दीम, उन खां पोइ वफ़ात करे वियल शाइर कहिड़ा आहिनि देह में थी गुज़रिया, उहो किताबु जेको आहे सो मुंहिंजो चोथों तहक़ीक़ी किताबु अची चुको आहे। 4 तव्हां साईं माशाल्लाह किताब लिखिया आहिनि ऐं टाइटल्स मां ई तव्हां सम्झी वेंदा टाइटल्स मां ई तव्हां सम्झी विया हूंदव त साईं जो कमु केतिरो मुनफ़रिद आहे ऐं अवामी सतह जो कमु आहे ज़बरदस्त। टंडा सिंध जा टंडा इन ते थोरो ॻाल्हि ॿोल कयूं साईं। टंडा घणो करे असां लाड़ में ॿुधा आहिनि, थर में बि असां घटि ॿुधो आहे, हिन बदीन छटो इन साइड में घटि आहे। पाण वटि माना हैदराबाद टंडो मोहम्मद खान बदीन हेॾा मटियारी सराउंडिंग में। उत्तर में मूंखे रुॻो टंडो मस्ती नालो ॿुधो आहे, थी सघे ॿिया बि हुजनि। तव्हां जेकबाबा जी ॻाल्हि कई, घोटकी जी ॻाल्हि कई, इन पासे कहिड़ा टंडा आहिनि? महज़ घोटकी ऐं जेकामाबाद ठुल कंबर शहदाद कोट इन जे करे वञणु थियो, मतां को उते टंडो मिली पवे पर उते न आहिनि। पर तव्हांखे हैरानगी थींदी त घोटकी शहर में 6 टंडा आहिनि जेके मुहले जे हवाले सां रुॻो मुहलनि जा नाला आहिनि। हिकिड़ा टंडा अहिड़ा आहिनि जिन्हनि जो नामो निशान ख़तमु थी वियो आहे। जी मिसाल तौरु घोटकी जे भर में आहे टंडो निजाबत ख़ान, उनखे दरिया पाए वियो। ॿियो टंडो जहान ख़ान भुरगड़ी आहे जेको टंडो हैदर शेख भिरके जे रोड ते आहे, उते उहो ख़तमु थी चुको आहे। अहिड़े हवाले सां हिकिड़ा ॻोठ आहिनि, हिकिड़ियूं देहूं आहिनि ऐं हिकिड़ा आख़िरी पसान में चंद झूपड़ियूं वञी रहियूं आहिनि, पर तारीख़ में उन्हनि खे टंडो चयो वियो आहे, तंहिंजे करे असां उहो आंदो आहे। तव्हांखे हैरानी इहा थींदी त थर में बि टंडो आहे। अच्छा, थर में बि उहो वरी बदीन वारे पासे कढण खां उभरंदे पासे जेको रोड वञे थो उते आहे टंडो न्याज़ी, जेको न्याज़ी लाशारी आहे, उन लाशारियुनि जो टंडो लफ़्ज़ सिंधी लफ़्ज़ आहे। मूंखे कॾहिं कॾहिं हैरानगी इहा थींदी आहे त लफ़्ज़ टंडो जेको आहे सो फ़क़ति मीरनि जे दौर में अचे पियो, कलोड़नि जे दौर में कोन पियो मिले लफ़्ज़ टंडो। कलोड़नि जे दौर में आबाद मिले पियो, जीअं हैदराबाद, ख़ुदाबाद ऐं अहिड़े नमूने सां महमदपुर आहे, अहमदपुर आहे या अहिड़ा ॿिया जेके शहर मिलनि पिया। पर टंडनि जी घणाई जेका आहे सा जेको आहे सो मीरनि जे दौर में मिले पई। क़दीम में क़दीम टंडो बागो आहे। टंडो बागो, अच्छा। हा, पहिरियों टंडो इन जो बुनियाद पियो। अच्छा, कॾहिं पियो उन जो बुनियाद, कॾहिं नालो पियो? 1786 माना टालपुरनि जे दौर में। जी जी, पहिरियों टंडो। माना वरी तव्हां पुछंदुसि टंडो लफ़्ज़ सिंधी आहे न, मतिलबु छा आहे लफ़्ज़ जो? हा, हाणे लुग़तनि में जॾहिं असां ॾिसंदासीं जेके आहिनि इहो डिक्शनरियूं आहिनि, उन में छावणी ऐं कैंप या चंद घरनि जो मेड़, ॿियूं लुग़तूं ॾिसूं था त उर्दू वारा वरी लिखनि था टांडा से निकला हुआ है, यह फेरोज़ लुग़त आहे, छपरा। हाणे मालूम थियो त जिते चंद घर या चंद ॻोठ जेके घरनि ते मुश्तमिल जो मेड़ाको आहे उनखे टंडो चयो वियो। पर मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे, ऐं लिखणो त लिखी वियुसि लुग़तनि मां हवालो, पर आउं सम्झां थो त टंडो निज सिंधी ॿोली जो लफ़्ज़ आहे, माना घणाई। हमरा हिकिड़े मूंखे ॿाहिराड़ी जे माण्हू ॿुधायो त अॼु आउं शहर वियुसि, माण्हुनि जा टंडा लॻा पिया हुआ। अच्छा, हा, माना घणाई इन मां मालूम थी। ऐं इहो लफ़्ज़ टंडो जेको मीरनि जी हुकूमत शुरू थियण खां पोइ आम थी वियो हलियो। अच्छा, तव्हां घणनि टंडनि ते शाइरी कई आहे? साईं, हाणे फ़िलहाल त मूं टंडे अलायार ते कई आहे, मुंहिंजो शहर आहे। दोस्तो
साईं खां ॿुधूं था ॾाढो ज़बरदस्त इहा शाइरी आहे टंडे अलायार ते ॾाढो शाइरी ख़ुशि थी वेंदो हा उन खां सवाइ टंडे अलायार खां सवाइ टंडे अलायार खां सवाइ ॿिए कंहिं टंडे ते मूं शाइरी नाहे कई छाजे करे जो पहिरीं त असां शाइरी कजे त घटि में घटि उन जी बुनियादी तारीख़ खां असीं वाक़ुफ़ु हुजूं पोइ उन्हनि बुनियादनि ते बि असीं शाइरी जी ओसारी करे सघूं था कोई असांखे ॿुधायो न टंडे अलायार ते जेका तव्हां शाइरी कई आहे ॿुधायो न हा साईं टंडे अलायार जो मुख़्तसर तारीख़ी जाइज़ो ही आहे त 1790 में मीर अलायार ख़ान माणकाणी टंडे अलायार जो बुनियादु रखियो ऐं 1854 में यानी हाणे अंग्रेज़नि जॾहिं कब्ज़ो कयो आहे 1854 में ग़ालिबन असांखे तारीख़ नथी मिले ॾाढो ॻोल्हा कई आहे ग़ालिबन 1854 आहे या 55 में हिन खे तालके जो दर्जो मिलियो 2004 में हिन खे ज़िले जो दर्जो मिलियो जंहिंमें चंबड़ तालको झंडो मरी टंडो अलायार तालको जेको आहे इहो गॾाए हिन खे ज़िलो टंडो अलायार नालो रखियो वियो हिन ज़िले टंडे अलायार में साईं 91 देहूं आहिनि अच्छा 91 6 यूनियन काउंसिलूं आहिनि 5 टाउन कमेटियूं आहिनि हिकु MC ते मुश्तमिल असांजो टंडो अलायार जेको आहे सो समावती परगणे जो हिकिड़ो अहम कारोबारी ऐं ज़मीन ऐं ज़रात जे हवाले सां बाग़नि अंबनि भाॼियुनि इन्हनि सां ई मालामाल आहे सो इहे सभु शयूं मदे नज़र रखंदे मूं हिकिड़ो नज़म ठाहियो त सिंध जे टंडनि जो सिंगार मुंहिंजो टंडो अलाह यार सिंध जे टंडनि जो सिंगार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अलाह यार इहो ख़ूबसूरत आहे शहर जो खाको स्टेशन खां तव्हां चंबड़ नाको शोर शहर में थोरो घणो कंहिं ते धाबो कंहिं ते धाको सिंध सॼी में आहे ही सरसब्ज़ ऐं शादाब इलाइक़ो वाह हले थो जित वापार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार सही वाह वहे थो वाह नसीर मेलो जंहिंमें रामा पीर जंहिंमें आला अवलिया कई जंहिंमें ॾींदड़ फैज़ फ़क़ीर जंहिंजे अंदरि काली मंदर जंहिंखे नाहे कोई बंदर खुशकी ते आकार वंवार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार शाह इनात शाह ज़मा ॿियो वाह बतायो वीर जिते जंहिंमें मस्कन मखदूमनि जा पलजनि पिया कई पीर जिते मौज दरिया जी मौज जिते या मोचारा कई मीर जिते तूं कहिड़ा ॿुधंदे कंहिंजा पार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अलाह यार टंडो आदम टंडो सुमरो हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि चंबड़ ऐं मीरवा बुकेरा रोड भलोवा बाए पास को बि हवाई अॾो कोन्हे पटड़ी रेल संदी ॾिस रास निकिरनि चारा कई चौधार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अलाह यार ॿोलियूं कहिड़ियूं ॻाल्हायूं वञनि थियूं तुंहिंजी मुंहिंजी तैडी मैडी तेरी मेरी तांजी मांजी ॿोलण वारा ॿोलियुनि वेठा ॿोलियूं कई सुबुह सांझी भले आए अदा मुंहिंजा चवंदा वेठा बोलो हांजी गाहक हुजे नरिया नार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अलाह यार से फ्लोर काटन मिलूं जंहिंमें शुगर मिल मेहरान जंहिंमें दर्ज़ी नाई वाढा जंहिंमें विकणनि वेठा वाण जंहिंमें हकीम डॉक्टर आहिनि के ॼाणूं के अणॼाण चांहि होटल मानी यार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार जंहिंमें फज़ुल अहमद आहे ॾाॾा ई ॾिस ॾात धणी कासुम ओठो ढोल निमाणो ॻाइण जंहिंजो वियोत वणी ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी तोखे ॻाल्हि उहा वञ तूं ई घणी मौलूदी जित मंगण हार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार पर पाड़नि में जित पाड़ो पाड़ो उन्नड़ पाड़ो राहिब पाड़ो शीदी पाड़ो खतरी पाड़ो बबुर पाड़ो सुमरा सोनारनि जो पाड़ो बलोच पाटोलिन जो पाड़ो पाड़ो मेमुण जित कुंभार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार जंहिंमें आहे पंप बचाणी गाॾियुनि जी जित हलो ताणी डीज़ल ऐं पेट्रोल विकामे आयल सुबुह सांझी ताणी तेल विकामे साफ़ सफ़ा या उन में विझनि वेठा पाणी सो हिकु ॼाणे ॼाणण हार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार जंहिंजे गलियुनि घटियुनि में यार ॻोठाणो माहौल अथई केबिल शेबिल हूंदे सूंदे बाबाणनि जा ॿोल अथई मोहबत वारा माण्हू मिलंदे कान जिते तक तोल अथई थोरी कावड़ ज़्यादा प्यार मुंहिंजो टंडो अलाह यार वाजे जोड़ियो जोड़ण हार मुंहिंजो टंडो अलाह यार जंहिंमें पोस्ट ऑफिस आहे
जंहिंमें आहे म्यूनसिपल, जंहिंमें सब्ज़ी मंडी आहे, जंहिंमें होका ऐं ॿियो हुल, शाह भिटाई पार्क, जंहिंमें कुंडो वसी गैबी गुल, ओ चूड़ी बेगम बंद बाज़ार, मुंहिंजो टंडो अल्लाह यार भाजे जोड़ियो जोड़णहार। पर शहरनि में ही शोहरत वारो हुस्न जो जित काथो नाहे, जंहिंजी हाका हंधे मागे जेको आयो फाथो नाहे, जंहिं बि कई आहे खैंचल थोरी त माई सैंडल लाथो नाहे, पादर जी पो वारो वार। मीर साहब ये थींदे ई 1700 ऐं मथे 90 बुनियाद पियो हिन शहर संदो, वरी वरी मूं वर्क वराया तारीख़ आहे ईअं लिखियो, शहर बराबरि आहे पुराणो जंहिंजो शाहिद आहे किलो, पर बाक़ी जंहिंजी आहे दीवार, मुंहिंजो टंडो अल्लाह यार वाजे जोड़ियो जोड़णहार, मुंहिंजो टंडो। वाह 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 वाह, सैंडल में वस्कार मथे ही ते मीर साहब। इहो थींदो आहे गाहक जे नरियानार मनाई गाहक। माशाल्लाह। दोस्तों, साईं खलील खोसे शायरी जी रगो हिकिड़ी नंढड़ी झलक आहे, तमामु ख़ूबसूरत शायरी अथसि, अवामी शायरी अथसि। सो कंहिं ॾींहुं इंशाल्लाह साईं अलॻि वीलाग कबो ऐं वधीक शायरी ॿुधंदासीं। तव्हांखे साईं जी शायरी कीअं लॻी कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। हिते तव्हांखां वठूं था इजाज़त, असां चांहि पी वापसि रवाना थींदासीं हैदराबाद। वॾी महिरबानी, सदाईं गॾु, माशाल्लाह।